अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं तव्हां खे। टाउन कमेटी खैबर जे टाउन ऑफिसर जे अवामी मसइलनि ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल। सिस्टम हो पंहिंजो कंप्यूटराइज़ नादरा वारनि जो, उन खां पोइ असांजो थियो आहे हींअर ऑनलाइन सिस्टम। उन लाइ असांजा जेके बि सिस्टम हो फ़िलहाल नादरा वारनि खे ॾिनोसीं। जी उतां प्रोसेस पूरो थींदो वरी असांखे मिलंदो, उन हवाले सां असां नादरा जो सर्टिफिकेट इशू कंदासीं इंशाअल्लाह ताला, जेतिरो बि असांखे जल्द थी सघियो। ऐं बाक़ी मैनुअल जंहिंखे बि खपे उहो असां सर्टिफिकेट ॾींदासीं, जेको मैनुअल आहे जिते बि एक्सेप्ट थिए थो असां उहा शइ ॾींदासीं। सर उन हवाले सां जेको आहे तव्हां नादरा सां ॻाल्हायो आहे त हीअ केतिरे वक़्त में असांखे जेको आहे सिस्टम मिलंदो या केतिरो वक़्तु हिन में अञा देरि लॻंदी? उन असां नादरा वारनि सां ॻाल्हायो आहे, असांजो कोशिशि इहो आहे त हिन हफ़्ते मथे हफ़्ते में कमु कंप्लीट थिए, पर हुननि चयो त असांजे वटि सॼो ज़िलो आहे, उन हिसाब सां तव्हांखे असां प्रोसेस मुकमल करे तव्हांखे मोकिलींदासीं ऑनलाइन वारो। इंशाअल्लाह ताला असां वटि अची वेंदो जीअं बि असां अवाम जा शिकायत जेके बि दूर थी वेंदा सर्टिफिकेट जे हवाले सां। टाउन कमेटी खैबर जे टाउन ऑफिसर हाजी गुलाब जमाली जी मीडिया सां अवामी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदे चयो त सर्टिफिकेटनि जे हवाले सां नादरा सां कनेक्टेड ऑनलाइन सिस्टम अपडेट थी रहियो आहे, जेको कुझु ई ॾींहंनि में मुकमल थी वेंदो ऐं असां पंहिंजे टाउन कमेटी खैबर जे रहवासियुनि खे सर्टिफिकेट्स जारी कंदासीं। हुन वधीक चयो त असीं गुज़िरियल बल्दियाती चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी जारी थियल हिदायतुनि ते अमल कंदे हलंदड़ कमनि खे फॉलो करे रहिया आहियूं ऐं उन सां गॾोगॾु खैबर जी अवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। रिपोर्ट अब्दुल हई शहोक, खैबर।